नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ अमनो अमान बाबति अहम इजलास थियो, जंहिंमें चीफ सेक्रेटरी सिंध सिंधु, IG सिंध समेत समूरे रीजन जा DIG शरीक थिया आहिनि। इजलास में अमनो अमान डार्ग माफिया खिलाफ़ कार्रवाइनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। 10 ॾींहनि दौरान थियल वारदातनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां पुलिस खे अफ़गान सूरत हाल खे नज़र में रखंदे ज़रूरी क़दम खणण जी हिदायत कई है। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हाणे कंहिंखे बि अमन ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पुलिस ॾोही वारदातनि बाबति माहवार रिपोर्ट मीडिया ते जारी करे ड्रग माफिया ख़िलाफ़ क्रैकडाउन तेज़ करे सूबे में मंशियात जो ख़ात्मो कयो वञे। रिपोर्ट में इहो वाज़े हुजे त जेतिरा केसिस रिपोर्ट थिया आहिनि ऐं केतिरा हल थिया आहिनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।